بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أفمن شرح الله صدره للإسلام فهو على نور من ربه فويل للقاسية قلوبهم من ذكر الله أولئك في ضلال مبين الله نزل أحسن الحديث كتابا متشابها مثاني تقشعر منه جلود الذين يخشون ربهم ثم تلين جلودهم وقلوبهم إلى ذكر الله ذلك هدى الله يهدي به من يشاء ومن يضلل الله فما له من هاد صدق الله العلي العظيم اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا सूरत ज़ुमर जी आयत नंबर 22 खां तिलावत आहे। अल्लाह से इन खां अॻु में जन्नतुनि जो ज़िक्र फरमायो त जन्नत वारनि खे असां जन्नत जे अंदरि बालाखाना नसीब फरमाईंदासीं ऐं उहे उन्हनि जे लाइ बालाखाना हूंदा जेके दुनिया जे अंदरि पंहिंजी तयारी करे आया हूंदा, आख़िरत जो घर पंहिंजो ठाहे आया हूंदा। ऐं उन्हनि जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां सहाबा इकराम सवाल कयो त साईं भला उन्हनि जूं के निशानियूं त ॿुधायो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायूं त पहिरें नंबर ते जेको नरम मिज़ाज हूंदो, माण्हुनि सां नरम ॻाल्हाईंदड़ हूंदो, अल्लाह तबारक व तआला उनखे नरम ॻाल्हाइण जे सदके आख़िरत जे अंदरि रब साईं इहे जन्नत जा बालाखाना नसीब फरमाई। ऐं ॿिए नंबर ते पाण फरमायूं त जेको ॿियनि खे ताम खाराईंदो ऐं ॿियनि सां सिला रहमी कंदो, अल्लाह तबारक व तआला उनखे बि जन्नत जे अंदरि इहे मक़ाम अता फरमाईंदो जिन मक़ामनि जे लाइ चए थो त अहिड़ा बुलंद मक़ाम हूंदा जो जन्नती बि उन्हनि खे ईअं मथे कंदो करे ॾिसंदा जीअं तव्हांखे आसमान में तारा नज़र ईंदा आहिनि, ईअं उन्हनि जा महलात मथे ठहियल हूंदा। अल्लाह पाक इहे महलात जन्नत जे अंदरि उन्हनि खे नसीब फरमाईंदो जंहिंखे अल्लाह पाक इहा ख़सरतूं अता फरमायूं हूंदियूं जीअं नरम मिज़ाज, माण्हुनि सां नरम ॻाल्हाइण। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िंदगीअ मां पढ़ो, पाण साईं जन जी ज़िंदगी मुबारक एतिरी नरम मिज़ाजी सां हूंदी हुई, एतिरो हुन जे अंदरि साईं जन जे हिन में अख़लाक़ हूंदो हुयो जो काइनात जे अंदरि वरी अहिड़ो मिसाल मिले ई नथो। साईं जन जी त शख़्सियत अल्लाह पाक अहिड़ी ठाही जो बादज़ ख़ुदा तू ई क़िस्सा मुख़्तसर, अल्लाह खां बाद में जेकॾहिं का शख़्सियत आहे त उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रसूलुल्लाह जी आहे। अहिड़ी शख़्सियत कंहिंजी थी नथी सघे, अंबिया में नथी थी सघे त आम इंसान त परे जी ॻाल्हि आहे। पर इंसान उनखे फॉलो करण जी कोशिशि कंदो, उनजी पोइवारी करण जी कोशिशि कंदो। किथे जेकॾहिं साम्हूं का रुकावट ईंदी त उन रुकावट खे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुन्नत सम्झी करे उनखे क़बूल कंदो, उनखे बर्दाश्त कंदो, सब्र कंदो, अल्लाह पाक उनखे रसूलुल्लाह जी सुन्नत जो सवाब अता फरमाईंदो। जे मुआशरे जे अंदरि इन जा केतिरा ई मिसाल तव्हां ॾिसंदा त अल्लाह तबारक व तआला जे हबीब फरमाए त जेको नरम मिज़ाजी सां, जंहिंजी ज़बान सां ॿिए खे ईज़ाउ न हुजे, त इहा जेका आहे सिफ़त अहिड़ी आहे, इन सिफ़त जे करे अल्लाह पाक जन्नत जे अंदरि महलात अता फरमाईंदो। ऐं इहा ख़सरत ऐं सिर्फ़ु ईज़ाइण इहो न आहे इंसान खे त को माण्हू ज़बान सां ईज़ाए, कॾहिं माण्हू कंहिं साईं मुंहिंजे खे चवां पंहिंजे अमल सां ईज़ाए, कॾहिं कॾहिं माण्हू लाशऊरी तौर ते अहिड़ो अमल कंदो आहे जंहिंजो उनखे अंदाज़ो ई न हूंदो आहे त इहो कहिड़ो वॾो अज़ाब। सो अर्ज़ु कयमि त ॿ ख़सरतूं साईं ॿुधायूं, हिकु त नरम ज़बान ऐं ॿिए नंबर ते ॿिए खे ताम खाराइण। हाणे हिन जी जेकॾहिं तफ़सील में वञूं त मां वॾो तफ़सील आहे, पर मां मुख़्तसर अर्ज़ु थो कयां। ऐं टे नंबर ते पाण साईं फरमायो जॾहिं राति जे वक़्त में माण्हू जेके आहिनि पंहिंजी मिठी निंड जेके आहिनि सुम्ही रहिया हुजनि, उन वक़्त में राति जे पोएं पहर में, हीअं हिन वक़्त में बि तहजुद पढ़ण जो सवाबु आहे, पर राति जे पोएं पहर में जॾहिं पंहिंजी निंड मां उथी करे माण्हू तहजुद पढ़े थो, वुज़ू करे मुसलो विछाए करे अल्लाह जे साम्हूं पंहिंजी क़ुर्बानी पेश थो करे, अल्लाह तबारक व तआला इन पंहिंजे फ़रिश्तनि खे ॿुधाइणु फरमाईंदो आहे त फ़रिश्तो ॾिसो हिन मुंहिंजे बाने खे जंहिंजे पैदाइश ते, जंहिंजे ख़िलक़त ते तव्हां एतिराज़ कयो हुयो, हीअ पंहिंजी सभ खां प्यारी निंड फिटाए करे हिन वक़्त में इबादत करे रहियो आहे, हिन वक़्त में दुआऊं घुरी रहियो आहे। हाणे ॾिसो
अवां गवाह रहिजो इन जी इन क़ुर्बानी जे करे मां अल्लाह इन जे गुनाहनि खे माफ़ कंदुसि। ये 3 ख़सलतूं पाण साईं जन जन्नती हुजण जी ॿुधाइण फरमायूं। ऐं मुंहिंजा दोस्तो इन में अर्ज़ु कयां त जेके ज़ाहिर तहज्जुद उहो पढ़ंदो जेको नमाज़ी हूंदो, 5 वक़्त नमाज़ी हूंदो, छो त तहज्जुद फ़र्ज़ु न आहे, पहिरियां त फ़र्ज़ु 5 वक़्त नमाज़ आहे, उन खां बाद में जेका आहे तहज्जुद पढ़णु इहो नफ़िल आहे। पर नफ़िल बि अहिड़ो आहे जंहिंसां ईअं सम्झो त ज़िंदगीअ जा केतिरा ई इंसान जेके आहिनि अमल ठाहे बि सघे थो ऐं पंहिंजे ज़िंदगीअ खे सुहिणो बि करे सघे थो, आख़िरत खे बि कामयाबु बणाए सघे थो। इहा अल्लाह पाक मुस्लमान खे हथियार अता फ़रमाया। इहा अल्लाह पाक मुस्लमान खे जेके आहिनि हथियार अता फ़रमाया आहिनि। तव्हां इन्हनि हथियारनि जे ज़रिए सां घुरो त सही अल्लाह पाक इहे ज़राए अता फ़रमाया आहिनि, हथियार न पर ज़राए अता फ़रमाया आहिनि। इन ज़राइनि जे ज़रिए सां अल्लाह पाक घुरो त सही। अल्लाह पाक क़ुर्बानी घुरंदो आहे बाने जी। करे करे जीअं कंहिं चयो न त अल्लाह तबारक व तआला कॾहिं तव्हांजी दुआ खे बज़ाहिर क़बूल नथो फ़रमाए, इन मां इहो तव्हां यकीन ॼाणो त अल्लाह पाक तव्हांजे घुरण खे पसंदि थो फ़रमाए। रब चाहे थो त बानो मूंखां अञा घुरे अञा घुरे अञा घुरे। हाणे जॾहिं ख़ालिक खे असांजो घुरणु वणी वञे त पोइ इहो इंसानु हिकु छा 100 दफ़ा बि घुरे त इहो बि इन जे मथां अल्लाह पाक जी ज़ात जो थोरो आहे। साईं रब खे जो असांजो आवाज़ु वणी वञे, अल्लाह पाक खे जो बाने जो घुरणु वणी वञे, इहा का मामूली ॻाल्हि न आहे, मज़ाक़ ॻाल्हि न आहे। ऐं इन सां दुनिया जे तख़्ते ते इंसानु केतिरा ई मसइला जेके हल कराए सघे थो। हीअ दुनिया में जेके बि परेशानियूं आहिनि सभु जेके आहिनि अल्लाह पाक खां घुरी करे माण्हू हल कराए सघे थो, पर शर्त आहे त माण्हू पाण सां सचो हुजे। हीअ बाना जेके रड़ी कंदा वठंदा नी पंहिंजे पाण सचा न आहिनि। सो क़ुरान फरमाए त अफ़मन शरहल्लाहु सदरहु लिल इस्लाम, अल्लाह पाक फरमाई त छा पोइ जंहिंजे सीने खे अल्लाह खोलणु फरमायो इस्लाम जे लाइ, हिकिड़ा त उहे जेके इन जहन्नम जी बाहि ते जेके आहिनि तयारु रहिया या उन जहन्नम जी बाहि जे लाइ पंहिंजो पाण खे तयारु कयूं, उनखे चवंदो रब चको जहन्नम जी बाहि खे। अल्लाह फरमाए त जिन खे अल्लाह जिन जे सीननि खे अल्लाह इस्लाम जे लाइ खोलणु फरमायो, अफ़मन शरहल्लाहु सदरहु लिल इस्लाम, जंहिंजे सीने खे अल्लाह इस्लाम जे लाइ खोलणु फरमायो, फहुव अला नूरिम मिर रब्बि, ॼण त उन जे सीने में अल्लाह पंहिंजे नूर खे रब सां भरणु फरमायो आहे। ॼण त अल्लाह इहो नूर अता फरमायो आहे। तव्हां ॾिसो त मुस्लमानो ही काइनात जे अंदरि हज़ारे मुस्लमान रहनि था, इन हज़ारनि खां चूंडे करे अल्लाह तव्हां असां चंद ॼणनि खे पंहिंजे घर में घुराइणु फरमायो। इन मां मालूम थियो त रब जे रहमत जे नूर जी जेका चिंगारी आहे असांजे दिलि जे अंदरि पई भरे थी। वरना ज़िंदगी असांजी बि गुज़रे थी, ज़िंदगी उन्हनि जी बि गुज़रे थी, पर उन्हनि असांजी ज़िंदगी जे अंदरि फ़र्क़ु इहो आहे अल्लाह पाक क़ल्ब जे अंदरि नूर जी जेका लाइट अता फरमाई, जंहिंजे करे जेकॾहिं अवां नमाज़ी आहियो, अवां नमाज़ ते न ईंदव त तव्हांजे ऑटोमेटिक पंहिंजे क़ल्ब जे अंदरि बेचैनी शुरू थी वेंदी त यार अॼु मां नमाज़ न पढ़ी आहे, अॼु मां जमात सां न पढ़ी आहे। इहा रब जी महिरबानी आहे, अल्लाह पाक इस्लाम जे लाइ असांजे सीने जे खोलणु फरमायो आहे। इहो रब जो करम आहे, इहो रब जो एहसान आहे। अल्लाह पाक पंहिंजे दर ते असांखे घुराइण थो फरमाए, वरना रब त ख़ालिक काइनात आहे, दुनिया जो वॾेरो पंहिंजे दर ते असांखे नथो घुराए। अल्लाह घुराए थो, माना अल्लाह तबारक व तआला खे कान का शइ को न को अमल असांजो पसंदि आयो आहे, जंहिंजे करे अल्लाह इहा ईमान जी चिंगारी जेका आहे असांजे क़ल्ब में विझणु फरमाई आहे। फरमाईंदा फवैलुल लिल क़ासियत क़ुलूबुहुम मिन ज़िक्रिल्लाह, फरमाईंदा उन्हनि जे लाइ हलाकत आहे। फवैलुल लिल क़ासियत, हलाकत आहे उन्हनि जे लाइ जेके बदबख़्त आहिनि ऐं उन्हनि जूं दिलियूं अल्लाह जे ज़िक्र खां ख़ाली आहिनि, अल्लाह जे ज़िक्र खां उन्हनि जूं दिलियूं ख़ाली आहिनि। फरमाईंदा उलाइका फ़ी ज़लालिम मुबीन, हिकिड़ा उहे जेके ईमान वारा जिन जे क़ल्ब जे अंदरि अल्लाह जो ज़िक्र आहे। ऐं रब जो ज़िक्र सिर्फ़ु इहो न आहे त ज़बान सां ज़िक्र हुजे, इहो नमाज़ जी ॻणती, नमाज़ जो फ़िक्र, अल्लाह जे रस्ते जो महिरबानी, माना इंसानियत सां सुहिणो सलूक करणो अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर, इहो फ़िक्र इहा बि अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां महिरबानी आहे। पर फरमाईंदा जॾहिं रब जी महिरबानी जॾहिं क़ल्ब मां इंसान खां निकिरी थी वञे त पोइ अल्लाह जे ज़िक्र खां इंसान जॾहिं ख़ाली थो थिए न, पोइ छा थियो? फरमाईंदा उन्हनि जे लाइ हलाकत आहे, उन्हनि जूं दिलियूं अल्लाह जे ज़िक्र खां ख़ाली आहिनि, उन्हनि जे लाइ नतीजो छा आहे? उलाइका फ़ी ज़लालिम मुबीन, फरमाईंदा इहे माण्हू चिटी गुमराही जे अंदरि आहिनि, इन्हनि जे लाइ वॾे में वॾी चिटी गुमराही आहे। अल्लाहु नज़्ज़ल अहसनल हदीस, अल्लाह फरमायो असां नाज़िल कयोसीं हिन क़ुरान खे, अहसनल हदीस चइबो आहे बहितरीन ॻाल्हि खे। फरमाईंदा क़ुरान खां वधीक काइनात जे अंदरि बहितरीन ॻाल्हि काई बि न आहे। इहो क़ुरान उहो किताबु आहे, हिकिड़ो तव्हां ऐं असांजी ज़बान क़ुरान खे पढ़े, ॿी ज़बान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान पढ़े। हीअ क़ुरान उहो त किताबु आहे, तव्हां ऐं असां वटि आईन पाकिस्तान जी वॾी इज़त एतिराम हूंदो आहे, बाबा इनखे सभिनि जेके आहिनि वॾनि लीडरनि ठाहे करे ठाहियो। मुंहिंजा दोस्तो काइनात जा सभु लीडर गॾायो मोहम्मद मुस्तफ़ा जी जुतियत हीअ क़ुर्बान आहिनि। अल्लाह जे रसूल जे मुक़ाबले में काइनात जे कंहिं लीडर जी काई हैसियत न आहे। काइनात जो को बि लीडर हुजे, खणी केर बि हुजे, अल्लाह जे हबीब जे जेका पेरनि मुबारकनि सां जेका मिटी लॻल आहे न, उनजो शान बि काइनात जे तमामु इंसाननि खां आला आहे। हाणे उन रसूलुल्लाह साईं जन हिन क़ुरान खे पढ़णु फरमायो,
माना अल्लाह अहिड़ो बेहतरीन क़ुरान असांखे अता फरमायो। साईं जन पंहिंजी ज़बान मुबारक सां हिन क़ुरान खे पाण फरमाईंदा हुआ, जेकॾहिं मुहम्मद मुस्तफ़ा जे इश्क में अची करे इन क़ुरान जी माण्हू तिलावत करे तॾहिं बि इहा वॾी ॻाल्हि आहे। इहा महबूब जे इश्क जो तक़ाज़ो आहे जो माण्हू अल्लाह जे क़ुरान खे पढ़े। छाजे लाइ? इहो ई रसूलुल्लाह इन क़ुरान खे पाण साईं जन पाण फरमाईंदा हुआ। 23 साल जॾहिं 40 सालनि खां बाद में नुबुवत मिली, नुबुवत खां बाद में जीअं जीअं क़ुरान नाज़िल थींदो वियो, पाण साईं जन मके में 13 साल, मदीने में 10 साल, हर जॻह ते मुहम्मद मुस्तफ़ा साईं जन इन क़ुरान मुबारक जी तिलावत करणु फरमाईंदा हुआ। सहाबा किराम खे बि इन क़ुरान मुक़द्दस खे पढ़ण जो दर्स ॾींदा हुआ। ऐं क़ुरान खे सिर्फ़ु पढ़णु न आहे, बल्कि क़ुरान खे सम्झण बि आहे, उनखे अमल करण बि आहे। हीअ क़ुरान जी सम्झणी आहे, हीअ क़ुरान जी सम्झणी आहे। इन खे माण्हू अमल कंदो, इन में माण्हू जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि तब्दीली आणींदो। जीअं हिकिड़ो क़ुरान मां सबक़ मिलियो त माण्हुनि सां सुहिणो सलूक करिणो आहे, त माण्हू पहिरियां जेकॾहिं ज़ुल्म पियो करे, हाणे जेकॾहिं सुहिणो सलूक कंदो त इहो ॼण त क़ुरान जे इन हुक्म ते अमल करणु शुरू थी वियो। ऐं ॿियनि खे ताम खाराइणो आहे पंहिंजे वस जे मुताबिक़, हाणे जेकॾहिं माण्हू इन ते अमल कंदो ॼण त क़ुरान जे मथां अमल इन शुरू करे छॾियो। ऐं राति जे वक़्त में तहजुद जी कोशिशि करणी आहे, हाणे जेकॾहिं इन ते अमल करणु शुरू कंदो, छो त मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुन्नत आहे, अमल करणु शुरू कंदो त अल्लाह तबारक व तआला जे क़ुरान ते ॼण त अमल थियणु शुरू थी वियो। ये कुरान अमल जो किताब है। मुझा दोस्तों, उस कुरान जेको आहे सिर्फ़ु घरनि जे अंदरि संभाले करे रखणु, उन्हनि ते गुल विझणु या सिर्फ़ु उन्हनि खे पोतियूं पाराइण जो किताब न आहे। ये कुरान पढ़णु, उन खां बाद में सम्झणु, 3 नंबर ते अमल करण जो किताब आहे। हाणे जेकॾहिं कुरान ते अमल करे वियो, हाणे इहो कुरान जेको आहे इन जे लाइ क़यामत जे ॾींहुं सिफ़ारिशी बणिजी बीहो। फरमाईंदा अल्लाहु नज़्ज़ल अहसनल हदीस, अल्लाह जो कुरान उहो आहे। फरमाई नाज़िल कयो अल्लाह बेहतरीन ॻाल्हियूं हिन में। किताबम मुतशाबिहम मसानी, उहो किताब आहे जंहिंजे अंदरि हिक ॿिए जे मुशाबे बराबरि आयतूं अल्लाह से नाज़िल फरमायूं। बराबरि आयतूं माना वरी वरी अल्लाह पाक जेके आहिनि साॻियूं ॻाल्हियूं दोहराए करे सम्झाइणु फरमायो। जीअं क़ौम बनी इसराइल जी किसो हिकिड़ी सूरत में, ॿी सूरत में, टी सूरत में, अहिड़े नमूने सां वरी जहन्नम जो तज़किरो हिकु जाइ ते, ॿी जाइ ते, टी जाइ ते, चोथी जाइ ते, जन्नतनि जो तज़किरो हिकु जाइ ते, ॿी जाइ ते, टी जाइ ते। अल्लाह तबारक व तआला अहिड़े क़िस्म जूं निशानियूं इन क़ुरान जे अंदरि वरी वरी दोहराए करे सम्झाइणु फरमायूं। फरमाई त इहो अहिड़ो किताब आहे तक़शइरु मिन्हु जुलूदुल लज़ीना यख़शौन रब्बहुम, जेके अल्लाह जी ज़ात खां डिॼनि था, रब जी ज़ात खां डिॼण वारा जॾहिं हिन क़ुरान खे ॿुधनि था, फरमाई त उन्हनि जे जिस्म जा वार कांडार जी था वञनि। वार जेके आहिनि कांडार जी था वञनि। क़ुरान में अचे थो न ॿी जॻह ते, फरमाई त जॾहिं इहे क़ुरान खे ॿुधनि था न, त क़ुरान खे ॿुधण जे करे अल्लाह तबारक व तआला जो ख़ौफ़ उन्हनि जे मथां अहिड़ो तारी थो थी वञे जो उन्हनि जा वार जेके आहिनि इहे कांडार थी था वञनि। जॾहिं माण्हू खे कॾहिं कॾहिं महसूसु थींदो न क़ुरान खे करे तवजो सां माण्हू ॿुधंदो, उन ख़्याल सां, उन एतिराम सां, उन इत्मीनान सां, त ईअं महसूसु थींदो ॼण त खल जे मथां वार ॼण त छिकिजी करे बीह रहिया आहिनि। क़ुरान फरमायो, फरमाईंदे इहो उहो किताब आहे जेकॾहिं इन खे उन अंदाज़ में ॿुधो वञे, इंसान जे जिस्म जा वार जेके आहिनि कांडार जी बीह रहनि। फरमाईंदा यख़शौन रब्बहुम, इहा ख़ासियत उन्हनि खे नसीब थींदी जेके अल्लाह खां डिॼंदा। इहा ख़ासियत अल्लाह पाक उन्हनि खे अता फरमाईंदो जेके अल्लाह जी ज़ात खां डिॼनि था। उन्हनि खे रब सां इहा ख़सलत अता फरमाए थो जो जीअं क़ुरान जी आयत आहे, इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु, फरमाई जॾहिं क़ुरान पढ़ियो थो वञे, वजिलत क़ुलूबुहुम, उन्हनि जूं दिलियूं ॾकी थी वञनि। व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु, फरमाई जॾहिं क़ुरान साम्हूं पढ़ियो थो वञे, आयातुहु ज़ादतहुम ईमाना, उन्हनि जे ईमान जे अंदरि वधाउ अची थो वञे, ज़्यादती अची थी वञे। सो फरमाई तक़शइरु मिन्हु जुलूदुल लज़ीना यख़शौन रब्बहुम, उन्हनि जा वार कांडार थी था वञनि जेके पंहिंजे अल्लाह जी ज़ात खां डिॼनि था। थुम्म तलीनु जुलूदुहुम, फरमाई जॾहिं अल्लाह खां डिॼण जो ख़ौफ़ अची वियो अंदरि में, थुम्म तलीनु जुलूदुहुम, फरमाई त पोइ उन्हनि जूं दिलियूं नरम थी वञनि, पोइ उन्हनि जूं खलूं, उन्हनि जा जिस्म नरम था थी वञनि। व क़ुलूबुहुम, उन्हनि जूं खलूं ऐं उन्हनि जूं दिलियूं नरम थी वञनि। इला ज़िक्रिल्लाह, अल्लाह जे ज़िक्र जी। जॾहिं इन्हनि सभिनीनि शयुनि जी जेका निस्बत आहे न, इहा निस्बत आहे अल्लाह जे ज़िक्र जे तरफ़। पोइ खणी कहिड़ो बि अमल हुजे इंसान जो, निस्बत रब जे ज़िक्र जी हूंदी, अल्लाह तबारक व तआला उनखे दुनिया जे अंदरि बि रहमत ऐं नेमत अता फरमाईंदो, आख़िरत जे अंदरि बि रब साईं उन जे लाइ जेके आहिनि जन्नत जा दरवाज़ा खोलणु फरमाईंदो। मर्कज़ जेको अल्लाह जो ज़िक्र हुजे, पाण में इंसानियत जो पाण में वेछा छो आहिनि, छो त मर्कज़ जेको आहे अल्लाह जी यादि न आहे। पंहिंजो नफ़्स इंसान जे विच में अची थो वञे। कॾहिं को माण्हू कंहिंखे घटि वधि ॻाल्हाए थो, नफ़्स अची थो वञे विच में, त मां अहिड़ो मुतबर माण्हू, हिन मूंखे ईअं चयो। ऐं कॾहिं का ॻाल्हि कंहिंखे ख़राबु थी लॻे त उनखे अल्लाह तबारक व तआला जी ज़िक्र यादि जेका आहे उहा मर्कज़ में न आहे। ठीकु आहे, कंहिं जे करे कुथो लफ़्ज़ ॻाल्हायो या कंहिं जे करे तकलीफ़ पहुचाई, अल्लाह पाक मूंखे अजर अता फरमाईंदो, त पोइ दुनिया वारनि सां जेको आहे मुहाद वटकण जी ज़रूरत कहिड़ी। इहे जेके आहिनि मर्कज़, इहे अल्लाह जी ज़ात जा जेके आहिनि ज़िक्र आहे, यादि आहे अल्लाह पाक जी, त जॾहिं अल्लाह पाक जी यादि क़ल्ब में अची वेंदी, फरमाई त पोइ अल्लाह फरमाए वक़ुलूबुहुम इला ज़िक्रिल्लाह, उन्हनि जूं दिलियूं ऐं उन्हनि जूं खलूं माना उन्हनि जा जिस्म अल्लाह जे ज़िक्र जे तरफ़ मुतवजह थियनि था, नरम था थी वञनि। ऐं यादि रखो, इन मां इहा ॻाल्हि मालूम थिए थी, जंहिंजी दिलि सख़्त आहे न ऐं जंहिंजे दिलि जे अंदरि बदबख़्ती आहे, कसावत आहे, सम्झो त उनजी दिलि अल्लाह जे ज़िक्र खां ख़ाली। त
तव्हां जेके बि अलाह वारा ॾिसंदा उन्हनि जूं दिलियूं नरम, उन्हनि जी ज़बान नरम, उन्हनि जो अख़लाक नरम, उन्हनि जो अख़लाक जेको आहे उन्हनि जी जेका बि मामलात हूंदा उन्हनि जा नरम, हता की उन्हनि जो ॻाल्हाइण बि नरम। हा गैरत ईंदी, पर गैरत उन वक़्त में ईंदी जंहिं वक़्त में को अलाह जो हुकुम जेको आहे टुटंदो हुजे। अलाह जो हुकुम जॾहिं रब जे हुकुम जी नाफ़रमानी थींदी हुजे उन वक़्त में गैरत अचे। पंहिंजे अमल जी नाफ़रमानी थिए थी उन वक़्त में गैरत छा जे लाइ थिए थी? असांखे पंहिंजे नफ़्स जे मथां त गैरत अचे थी, रब जो हुकुम टुटे थो, अलाह जे हुकुम जी नाफ़रमानी थिए थी, उते कंहिं बि क़िस्म जी गैरत आहे ई कोन। सो फरमाईंदा ज़ालिका हुदल्लाह, इहे अलाह जा रस्ता आहिनि, इहो अलाह जो रस्तो आहे जंहिंजे क़ल्ब जे अंदरि अलाह जो ज़िक्र अची वञे। यहदी बिही मन यशा, ऐं फरमाईंदा इहा रब जी चाहत आहे, जंहिंखे चाहे अलाह उनखे हिदायत अता फरमाईंदो आहे। इहा हिदायत अलाह उनखे अता फरमाईंदो आहे जंहिंखे अलाह तबारक व तआला चाहींदो आहे। मुंहिंजा दोस्तो, मां जी अॻ में अर्ज़ कयमि, हीअ अव्हांखे अलाह जे दर ते अलाह तबारक व तआला अचण जी तौफ़ीक़ थो अता फरमाए। इहे मुंहिंजे रब जी चूंड आहे, चाहत आहे। अलाह चाहे थो त हिन बहाने खे मां हिदायत ॾियां, तॾहिं दुनिया जे इन झंझटनि मां कढी करे अलाह पंहिंजे दर ते असांखे अचण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं इन जूं नेमतूं, इन जूं रहमतूं अव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदा। इहा क़ुर्बानी का जेका आहे तमामु वॾी क़ुर्बानी न आहे। तव्हां ॾिसंदा पंहिंजे अखियुनि सां, तव्हांखे अलाह जे घर में अचण जे करे तव्हांजे रिज़्क़ में बरकत महसूसु थींदी, तव्हांजे घर में रहमत महसूसु थींदी। उन्हनि जे मुक़ाबले में जंहिंजे घरनि जे अंदरि बर्बादी लॻी पई आहे, उन जे मुक़ाबले में हीअ रब जे दर ते तव्हां अचो त अगरचे असांजा इहे अमल अहिड़ा न आहिनि जेके असां अलाह खे खणी ॾेखारींदा हुआसीं असांजा अहिड़ा अमल आहिनि, न, बल्कि इहो असांजी हिकिड़ी कोशिशि आहे। इहा रब जे करम सां, रब जी महिरबानी सां कोशिशि आहे, न कि पंहिंजे कमाल सां। असांजो कमाल न आहे। ज़ालिका फ़ज़लुल्लाह, इहो अलाह जो फज़ल ऐं महिरबानी आहे। अलाह तबारक व तआला पंहिंजे रस्ते जी जेका आहे असांखे इहा चूंड अता फरमाई आहे। इहो रब जी चाहत आहे। माना ईअं सम्झो त क़बूलियत आहे। हाणे इन बहाने खे शक करण जी गुंजाइश ई न हुजे त अलाए मां अलाह खे वणा थो नथो वणा। मुंहिंजा दोस्त, अलाह खे वणे थो तॾहिं अलाह पाक पंहिंजे दर ते तोखे घुराए थो, वरना दुनिया ॿिया माण्हू दुनिया जे अंदरि मुंहिंजा दोस्तो एतिरी जेका आहे कसावत लॻी पई आहे, एतिरी कसावत लॻी पई आहे जो मां तव्हांखे छा ॿुधायां। अॼु जेको आहे हिकिड़ो चङो भलो माण्हू, मोतबर माण्हू, ऑफिसर माण्हू, दुनिया जी का वटि खोट न आहे, लखा रुपया महीने में कमाईंदड़ माण्हू, पर चए पियो त साईं हालत इहा लॻी पई आहे, घर में झेड़ो, घर में फसाद, जिन एतिरो फसाद जो घर में माईअ खे जेको आहे जॻुनि मां पकिड़े करे ॿाहिरि कढी उछलाए, इहा हालत लॻी पई आहे। अॻोड़े हिकिड़ी ख़बर आई, लाड़काणे में हिकिड़े माण्हू जेको आहे पंहिंजी घरवारी खे छुरियुनि जा वार करे क़तल करे छॾियो। इहा छा आहे? इहा नफ़्स जी बदबख़्ती आहे। अल्लाह तबारक व तआला तुम बीठो सो अल्लाह तबारक व तआला इहा महिरबानी अता फरमाई आहे। सो अर्ज़ु करण जो मक़सदु, ऐं उनखे इंसान खे वरी उनखे छा चइबो आहे त हिदायत जे रस्ते तरफ़, यानी उनखे का लाइन बि नथी मिले जो अचे हिदायत जी तरफ़। मां अॻु जेको आहे हिन वटि मोची वटि जुती कढाइण वियुमि, हुते हमरा कलाक पूरो बीठा रहिया, रुॻो कुकड़नि जे हिन वापार ते वेठा हिकिड़े सां ॻाल्हाए। त हुन मूंखे चयो त चई साईं हिननि खे त जेको आहे कुझु नसीहत कर। मूं चयो हाणे मुंहिंजी नसीहत छा असरु कंदी, जेके बचपन खां हिकिड़ो ज़हर पियल आहे कुकड़नि जी मेल जो, मुंहिंजे 2 मिंट जी नसीहत छा? उहे चवंदा त मुला उहो ई ॿिया चवंदा रहंदा आहिनि, फ़र्क़ु पियो पए। तंहिंजे करे अहिड़े माण्हू खे नसीहत करी न जंहिंजी नसीहत खे क़बूल करण जो गुमान ई कोन हुई। अब नसीहत हुनखे कबी जेको नसीहत जे लाइ ॿुधंदो न। अॻो हिकिड़ो माण्हू चए पियो त चई साईं हिन असां वारे फलाणे हेतिरी महिनत कई, हेतिरी महिनत कई, पर हुनखे जीअं मिसाल जी तव्हां क़ुर पढ़ी ॿुधायो था त हुनखे क़ुर पढ़ी ॿुधाइण जी जेका आहे सलाहियत ई कोन्हे। छाजे लाइ? चवनि ज़ाहिर आहे अॼुकल्ह असां शागिर्दनि खे एतिरी जेका आहे सम्झ अची वई आहे, या जंहिंखे खणी चए त वॾाई अची वई आहे, जो पंहिंजा गोॾा खोड़े असांजे साम्हूं वेहण जो हू सम्झनि ई कोन था त असां हुननि जा मोहताज आहियूं। ज़ाहिर आहे शागिर्द जेसिताईं उस्ताद जी मोहताजी न वठंदो तेसिताईं कीअं हलंदो अॻिते। असां जेकॾहिं हीअ पढ़ूं था त इहे बि असां बि पंहिंजे उस्तादनि जे साम्हूं वेहूं था। असांखे अल्लाह तबारक व तआला घर में वारिस साहिबु जेको आहे दीन जो उस्ताद नसीब फरमायो, उनखां इहे मामला अॼु बि, हालांकि मरीज़ आहे पोइ बि अॼु इहे मामला कॾहिं किथे घटि वधाई थींदी, उनखां पुछंदा आहियूं, या न त कंहिं उस्ताद खां पुछंदा आहियूं, या की अहिड़ा मामला। इहे ज़ाहिर आहे हीअ जेको तव्हांखे असां ॿुधायूं था न, असांजी बि कुंडी किथे न किथे वरी दीन जे एतबार सां गॾियल आहे, जंहिंजे करे इहो मामिलो हले थो। जेकॾहिं पाण खे फने खां सम्झणु शुरू कयूं त असांजो मामिलो बि कॾो कटिजी वेंदो। त दुनिया जे अंदरि बि, दीन जे अंदरि बि माण्हूअ खे पंहिंजो पाण खे दीन वारे जे साम्हूं झुकाइणो पवंदो, तॾहिं अल्लाह पाक हुनखे दीन जी सम्झ अता फरमाए। बाक़ी हाणे चवे त साईं मां जेको आहे फने खां मुंहिंजो घाटो बि मथे हुजे कंहिंजे साम्हूं, जीअं चवंदा आहिनि त नलके जे हेठां थांव रखिबो त हुन में पाणी भरिबो न, पाणी जे नलके जे मथां जो थांव जली बीठो त होॾो पाणी भरिबो न। सो अहिड़े नमूने सां त दुनिया जे अंदरि मूं अर्ज़ु कयमि त इहा रब जी मशीयत आहे, जेका अल्लाह तबारक व तआला जी चाहत, इहो असांजे कमियुनि कोताहियुनि जे बावजूद बि पंहिंजे दर ते रब साईं असांखे खणी थो अचे। जा मसला त हूअं ई हल करणु फरमाईंदो, दुनिया जा मसला हल थी वेंदा। सो क़ुर फरमायो वमन युद्लिलिल्लाहु फमा लहु मिन हाद, फरमाईंदा जंहिंखे अल्लाह गुमराह करे काइनात जे अंदरि कोई हुनखे हिदायत ॾींदड़ न आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।